कशबोर जे गुडवारे इलाइक़े लॻ पुलिस ऐं ॾोहारनि जे मुबैना मुक़ाबले में फायरिंग हिकु ॾोहारी मारिजी वञण ऐं ॿिनि ॾोहारनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। पुलिस सर्च ऑपरेशन ऐं नाकाबंदी करे छॾी। पुलिस जी पधिराई मूजिबि मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप इरशाद मीराणी तौरु थी आहे, जेको मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल हो। पुलिस मारिजी वियल खां हथियार बि हथ खणण जी दावा कई आहे। मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी आहे। ॿिए तरफ़ कंदकोट ए सेक्शन थाणे जी हद गुलशेर मोहल्ला जे रहवासी नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा छॾण खां नई नाज़रा हाफ़िज़ बाईपास रोड ते हथियारबंद हथां मोटरसाइकिल फुर कई वई। वारदात दौरान ग़ुलाम मुस्तफ़ा पारां मज़ाहिमत करण ते ॾोहारनि खेसि फायरिंग करे ज़ख़्मी करे छॾियो ऐं CD 70 2020 मॉडल मोटरसाइकिल फुर करे आसानी सां फ़रार थी विया। ज़ख़्मी नौजवान खे फ़ौरी तौर ते तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वधंदड़ फुरुंजदी वारदातुनि ते कंट्रोल आंदो वञे ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे।